नवदेरो मामा के खबरियों दरिया में चाड़ बाद मुख्तलिफ गोठन जा केतराई घर बुड़ी विया आहिनि मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नवदेरो मां जिते दरिया में चाड़ बाद मुख्तलिफ गोठन जा केतराई घर बुड़ी विया आहिनि ऐं मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ॻोठ बुरड़ा ऐं मिठो खोड़ो में घर ॿुॾण बाद मुतासिर परेशान आहिनि मोरिया लोकबंद बे पाणी जो दबाव वधण लॻो आहे तव्हांखे ॿुधायूं पिया नवदेरो लॻ सिंधु दरिया में चाड़ बाद मुख़्तलिफ़ गोठन जा केतराई घर बुॾी विया आहिनि ऐं मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ॻोठ बुरड़ा ऐं मिठो खोड़ो में घर ॿुॾण बाद मुतासिर सख़्त परेशान आहिनि नवदेरो मामा खे अपडेट कयूं पिया पाशी अमले पुलपोटा छंडण जा दरवाज़ा मिटी सां लटाइण वारो कमु शुरू करे छॾियो आहे दरिया में चाड़ बाद मुख़्तलिफ़ गोठन जा केतराई घर बुॾी विया आहिनि ऐं मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ॻोठ बुरड़ा ऐं मिठो खोड़ो में घर ॿुॾण बाद मुतासिर सख़्त परेशान आहिनि नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूद आहे जी नूर मोहम्मद सुमरो कहिड़ा तफ़सील आहिनि बिल्कुलु नवंदरो पतां कचे जे इलाइक़े में ॻोठ बुरड़ा में दरिया जी चाड़ सबबि अरिड़हं घर जो आवाज़ सही न पियो अचे नूर मोहम्मद असां ॿीहर राब्तो कंदासीं नवदेरो मामा खे ॿुधायूं पिया जिते दरिया में चाड़ बाद मुख़्तलिफ़ गोठन जा केतिराई घर ॿुॾी विया आहिनि ऐं मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि ॻोठ बुरड़ा ऐं मिठो खोड़ो में घर ॿुॾण बाद मुतासिर सख़्त परेशान आहिनि आपाशी अमले पुलपोटा छंडण जा दरवाज़ा मिटी सां लटाइण वारो कमु बि शुरू करे छॾियो आहे